ठट्टो में रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जिंगशाही शहर के आसपास जाखरा मोहल्ला में सफाई न हुजण करे गटर जो गंदो पानी घरनि में दाख़िल थी वियो आहे। जिंगशाही यूनियन काउंसिल जी माहवार 12 लाख बजट हूंदे भी शहर में सफाई जो निज़ाम दुरुस्त न आहे थी सघियो। गलियुनि में कचरनि जा ढेर लॻल आहिनि ऐं गटर बंदि हुजण सबबि गटरनि जो गंदो पानी घरनि ऐं रोडनि ते फैलियल आहे। जॾहिं त जाखरा मोहल्ला में हिकु औरत पंहिंजी मदद पाण तहत घर में गंदो पानी अचण करे गटर साफ़ करे नेकारी सिस्टम बहाल करण जी कोशिश कंदी रही। ॿिए पासे यूसी चेयरमैन ऐं काउंसलर घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि ऐं माहवार बजट पिणु ख़रीद बर्द कई पई वञे। उन मौक़े ते शहरियुनि जो चवणु हो त शहर में गंदगी फैलजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं केतिरा ई माण्हू मलेरिया, डेंगी, डायरिया ऐं ॿियनि मरीज़नि में मुब्तला थी चुका आहिनि। पहिरियां ई पाणी जो बहिरान हलंदड़ आहे। पीअण लाइ पैसनि ते पाणी वठण मजबूर आहियूं। शहरियुनि वज़ीर बल्दियात ऐं डिप्टी कमिश्नर ठट्टो समेत आला हकाम खां मुतालबो कंदे चयो त जल्द नोटिस वठी यूसी बजट जी इंक्वायरी करे शहरियुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि।